الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لا يكلف الله نفسا إلا وسعها لها ما كسبت وعليها ما اكتسبت ربنا لا تؤاخذنا إن نسينا أو أخطأنا ربنا ولا تحمل علينا إصرا كما حملته على الذين من قبلنا ربنا ولا تحملنا ما لا طاقة لنا به واعف عنا واغفر لنا وارحمنا أنت مولانا فانصرنا على القوم الكافرين. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बुल ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। सूरतुल बक़रा जी आख़िरी आयत तिलावत कई वई। इन खां पहिरीं आयत जंहिंखे सूरतुल बक़रा जूं आख़िरी ॿ आयतूं करे सॼो वेंदो आहे, जिन जे बारे में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मूंखे अल्लाह तबारक व तआला ख़ासि तोहफ़ो करे ॾिनियूं आहिनि उन जॻह तां जेको अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जो ख़ज़ानो आहे अर्श अज़ीम जे हेठां, उन ख़ज़ाने मां ख़ासि तौर ते मूंखे तोहफ़े तौर ते मिलियूं आहिनि। पोइ मुंहिंजे उम्मत जे लाइ लाज़िम आहे त हर हिकु इन्हनि ॿिनि आयतुनि खे यादि करे पढ़े सिखे पंहिंजे घर वारनि ॿारनि बचड़नि न्याणियुनि पुटनि घर वारनि खे सेखारे। पोइ हुज़ूर सलातो सलाम जन इन्हनि ॿिनि आयतुनि जी फ़ज़ीलत बयानु कंदे फ़रमायो त इहे ॿ आयतूं जेकॾहिं कोई राति जो इशा खां पोइ पढ़ी सुम्हंदो, तहज्जुद पढ़ण जो इरादो हुजेसि, पोइ जे न बि उथी सघियो न, हिननि ॿिन्हिनि आयतुनि जे पढ़ण जे करे अल्लाह तबारक व तआला इन्हनि ॿिनि आयतुनि खे क़ाइम मक़ाम तहज्जुद जो बणाईंदुसि, तहज्जुद जो सवाबु मिलंदुसि। पोइ हाणे यकीनन तव्हांखे यादि हूंदो त इन खां पहिरीं आयत जेका हुई आख़िरी रुकूअ जी, जंहिंमें अल्लाह तबारक व तआला व इन तुबदू मा फी अनफुसिकुम औ तुख़्फूहु युहासिबुकुम बिहिल्लाह फरमायो, यानी तव्हां पंहिंजे दिलनि में जेको कुझु छुपायो था, जेको बि तव्हांजे दिलि में इरादो ख़्यालु अचे थो उहो छुपायो या ज़ाहिर था कयो, मां अल्लाह तव्हां सां हिसाब वठंदुसि। इन इहे लफ़्ज़ सहाबा किराम खे मुंझाए विधो। दिलि जे अंदरि ख़्यालात त कॾहिं पाण बि इरादा के सोचूं कंदा आहियूं, कॾहिं कॾहिं पंहिंजो पाण बि के ख़्याल दिलि में अची वेंदा आहिनि, न चाहींदे बि के इरादा के सोचूं के फ़िक्र, न चाहींदे बि के विसविसा दिमाग़ में लॻी वेंदा आहिनि। पोइ जेकॾहिं सभिनी जो हिसाबु थियणो आहे पोइ त मरी वियासीं। हुज़ूर सलातो सलाम जन वटि शिकायत कयूं, जंहिं ते हुज़ूर सलाम जन फरमायो हो त बनी इसराईल वांगुरु तव्हां बि एतिराज़ करणु शुरू थिया हो, इनकार करणु शुरू थिया हो, मञींदा वञो, इताअत कंदा वञो। सहाबा किराम इताअत कई। छा चयूं उन वक़्तु? समिअना व अताअना ग़ुफ़्रानक रब्बना व इलैकल मसीर। साईं ॿुधोसीं, इताअत कईसीं, रब साईं तोखां बख़्शिश जी तलब अदा कयूं, मोटी तोॾे अचिणो आहे, असां सां आसानी कजां। अल्लाह ताला खे इहे अल्फाज़ सहाबा किराम जा एॾा वणिया जो गुज़िरियल आयत में सहाबा किराम जी तारीफ़ कई वई त मुंहिंजे नबीअ बि मूं ते ईमान आंदो, मोमिननि बि ईमान आंदो, अल्लाह ते, मलाइकनि ते, आसमानी किताबनि ते, रसूलनि समूरनि ते। हिकिड़ो बि मुंहिंजो रसूल इज़त अज़मत मां जुदा नथा कनि, सभिनी खे मञनि था। अल्लाह ताला साराह कई। पोइ हाणे बाक़ी हुयो इहो सुवाल त साईं असांजी साराह तारीफ़ त थी वई, जवाबु कोन मिलियो त इन्हनि ख़्यालात जेके विसविसा दिमाग़ में अचनि था सभिनी जो हिसाबु थींदो? जवाबु हुनजो बाक़ी आहे। पोइ अल्लाह तबारक व तआला ही आयतूं ही अल्फाज़ बयानु फरमाया, ला युकल्लिफुल्लाहु नफ़्सन इल्ला वुसअहा, जंहिंमें अल्लाह तबारक व तआला फरमायो इंसान जॾहिं बि पंहिंजे दिमाग़ में का ॻाल्हि सोचींदो आहे, फ़िक्र कंदो आहे, इरादो कंदो आहे, गौर फ़िक्र कंदो आहे, हिकिड़ियूं ॻाल्हियूं पाण पंहिंजे इरादे सां सोचींदो आहे, दिमाग़ में टलींदो आहे,
हिकिड़ियूं ॻाल्हियूं ऑटोमेटिक पाण वटि अची वेंदियूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला फरमायो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि फरमायो त जेको माण्हू पंहिंजे इरादे सां दिमाग़ जे अंदरि हिकिड़ी सोच हिकिड़ो फ़िक्र रखे थो, पोइ उहो अमल करे या न करे उन जो हिसाब थींदुसि। पर कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि विसविसा जेके पाण वटि पइजी वेंदा आहिनि दिमाग़ में। मसइला हिकिड़ो माण्हू निमाज़ में बीहे थो ऐं शैतानी ख़्यालु अची वियो, इरादो कोन्हसि, न इहो इरादो ॼाणी वाणी दिलि में आंदो अथई, अल्लाहु अकबर करे बीठो ऐं ख़्यालु फिरी वियो, सोच फिरी वई, या पंहिंजे मुंहं सां ईअं वञे पियो कंहिं अहिड़ी शइ ते नज़र पइजी वियुसि, ख़्यालु फिरी वियुसि, अचानक दिमाग़ में हिकिड़ो विसविसो लॻो बिना इरादे जे। अल्लाह तबारक व तआला फरमायो, इहे बिना इरादे जे जेके तव्हांजे दिलि में विसविसा अचनि था, इन जो हिसाब तव्हां सां कोन कंदासीं इन जो हिसाब। बाक़ी जेको इरादे सां कयो था, चङो इरादो या बुरो इरादो, चङाईअ जो कयो था या बुराईअ जो, पंहिंजे इरादे सां दिलि जे अंदरि ख़्यालु विसविसो विझो था पाण, उन जो हिसाब थींदो। हाणे इहे लफ़्ज़ जॾहिं चया विया तॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अञा वज़ाहत कंदे फरमायो त मुंहिंजे उम्मत जे मथां अल्लाह तबारक व तआला गैर अख़्तियारी जेके इंसान जे अख़्तियार में न आहिनि, इंसान वेठो आहे अचानक अहिड़ो बुरो ख़्यालु दिलि में अची वियो जंहिंखे ईअं सोचींदे बि नापसंदि कयईं, चहिरे ते मुंहं ते घुंज अची वियुसि, या कंहिं ॿिए माण्हू जी ॻाल्हि उहा कन ते रुॻो पियसि त बि ईअं नापसंदीदगीअ जो इज़हार कयईं, माना उन पासे हे दिलि ऐं दिमाग़ खे सोच फ़िक्र में मुब्तला करणु चाहे ई न पियो, ॻाल्हि कन ते पइजी वई, सोच दिमाग़ ते अची वई, अचानक विसविसो अची वियो, नापसंदि पियो करे, गैर अख़्तियारी बिना अख़्तियार जे आयो अथसि। अल्लाह ताला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजे रब मुंहिंजे उम्मत तां इहे गैर अख़्तियारी विसविसा माफ़ करे छॾिया, उनजो हिसाब किताब न कंदो, पोइ तेसीं ताईं न कंदो जेसीं ताईं उहो अमल या त बहानो करे या त उन अमल जो ज़ुबान ते इक़रार करे त मूंखे हीअं करिणो आहे, मां हीअं कंदुसि, हीअ चोरी, हीअ ज़िना, हीअ शराब, हीअ बुराई, हीअ बुचड़ाई हीअं कंदुसि, जेसिताईं ज़ुबान ते नथो आणे या पाण बुरो अमल करे नथो तेसिताईं हिसाब न थींदो। ख़ाली दिलि में आहे उॾामी वियो हलियो, बसि कोन थींदो हिसाब। अल्लाह तबारक व तआला बि फरमायो, ला युकल्लिफुल्लाहु नफ्सन इल्ला वुसअहा, असां कंहिं बि इंसान खे, कंहिं बि नफ़्स साह खणण वारे खे एतिरो पाबंद न कयो आहे जो हुन में एतिरी सहपन हुजे असां हद खां वधीक पाबंद कयूंसि, एतिरो कंहिंसां हिसाब न कंदासीं जो हुन में एतिरी सहपन हुजे असां ज़बरदस्ती कयूं, कंहिंजे मथां एतिरो बोझ न रखंदा हुन में सहपन हुजे वाधारो बोझ रखूं, कंहिंखां एतिरो सख़्तु हिसाब न वठंदासीं जो हुन में इहा ॻाल्हि न हुजे असां सज़ा ॾियूं, ईअं कोन थींदो। कंहिंसां बि नाजाइज़ी न थींदी, कंहिंसां बि सख़्ती न थींदी, ऐं बोझ बि जेतिरी जंहिंमें सहप हूंदी आहे उन ते ओतिरो रखंदा आहियूं, ऐं हिसाब बि जेतिरो अकुल इल्मु हूंदुसि ओतिरो वठंदासीं, जेतिरी हुनजी हुन में मुदाख़लत हूंदी, जेतिरो हुनजो पंहिंजो ज़ाती इरादो पको पुख़्तो हज़म हूंदो ओतिरो हिसाब थींदो। जिन ॻाल्हियुनि में हिनजो इरादो हज़म न आहे, पाण ॼाण ई सोचूं फ़िक्र ख़्यालात दिमाग़ में पिया था हवा वांगुरु फिरनि, हवा चूड़े वांगुरु, कोन थींदो हुननि जो हिसाब। लहा मा कसबत व अलैहा मक्तसबत, अल्लाह से फरमायो जेके तव्हां कम कया उहे तव्हांजे लाइ, चङा जेके कम कंदव उहे बि पंहिंजे लाइ, व अलैहा मक्तसबत जेके बुरायूं कंदव उनजी कमाई सज़ा बि तव्हां ते आहे। चङायूं कंदव त बदिलो तव्हांखे भलो मिलंदो, बुरायूं कंदव त बुरायुनि जो बदिलो बि बुरो मिलंदो। रब्बना ला तुआखिज़ना इन नसीना अव अख़्ताना, हाणे अल्लाह तबारक व तआला इन गैर अख़्तियारी गैर फितरी सोचुनि खां पोइ इंसान खे सेखारियो आहे त बंदा असां शैतान खे आज़ादु छॾियो आहे, तोखे बि आज़ादु छॾियो आहे, शैतान खे बि आज़ादु छॾियो आहे। शैतान असां खां व इन अलैक निअमती इला यौमिद्दीन, क़ुरान पाक में अहिड़ा लफ़्ज़ अल्लाह तबारक व तआला शैतान जा उहे बयानु कया आहिनि जेके शैतान अल्लाह ताला खां घुरी वरिता त मुंहिंजा रब मूंखे क़यामत जे ॾींहं ताईं मोहलत ॾे। अल्लाह ताला फरमायो ठीकु आहे, मोहलत आहे तोखे। पोइ शैतान चयो क़ाल फबिइज़्ज़तिक लउग़वियन्नहुम अजमईन, वाइदो आहे मुंहिंजो आदम जे सॼी औलाद खे ख़राबु कंदुसि। क़ाल हाज़ा सिरातुन अलैया मुस्तक़ीम,
इन इबादी लैस लक अलैहिम सुल्तान इल्ला मन इत्तबाअक मिनल गावीन। 14 सिपारो सूरतुल हिज्र। अल्लाह तबारक व तआला फरमास हे सिद्धो रस्तो आहे, सिद्धो। भले न सीधे रस्ते ते क़ाल लअक़उदन्न लहुम सिरातकल मुस्तक़ीम सुम्मा लआतियन्नहुम मिन बैनि अयदीहिम व मिन ख़ल्फ़िहिम व अन अयमानिहिम व अन शमाइलिहिम व ला तजिदु अक्सरहुम शाकिरीन। अल्लाह ताला जे ज़ात सां कम बख़्त नामुराद चैलेंज करे चवण लॻो विच रस्ते ते हिदायत वारे ते वेहंदुसि, इंसान खे अॻियां बि पोयां बि अचे गुमराह कंदुसि, सॼे ऐं खॿे पासे खां अचे गुमराह कंदुसि, हेठां ऐं मथां अचे करे गुमराह कंदुसि, आदम जे सॼे औलाद खे गुमराह कंदुसि, एतिरे ताईं जो रब साईं वला तजिदु अक्सरहुम शाकिरीन, अक्सर माना आदम जे औलाद जा नाफ़रमान ॾिसंदी। अल्लाह तबारक व तआला फरमास क़ाल हाज़ा सिरातुन अलैया मुस्तक़ीम, ये सिधो रस्तो आहे न जाते वणी वञी करे वे। इन इबादी लैस लक अलैहिम सुल्तान, मुंहिंजा जेके माना हूंदा न मुंहिंजा, उन्हनि ते तुंहिंजो ज़ोर ई न हलंदो, तुंहिंजो वस ई न हलंदो। जेका मुंहिंजा न हूंदा उन्हनि ते तूं पंहिंजो वस हलाए वेंदी। इल्ला मन इत्तबाअक मिनल गावीन, जेके तुंहिंजे चवण ते हलिया उहे तुंहिंजा हूंदा, मुंहिंजा न हूंदा, मुंहिंजनि ते तुंहिंजो वस न हलंदो, मुंहिंजा बाना। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो त लअमलअन्न जहन्नम मिनका व मिम्मन तबिअक मिनहुम अजमईन, तोखे ऐं जेके तुंहिंजे चवण ते हलिया उन्हनि खे जहन्नम में उछलाईंदुसि, अहिड़नि सां जहन्नम खे भरींदुमि जेके तुंहिंजे चवण ते हलिया त। पोइ शैतान मस्ती करणु लॻो, छॾणु लॻो, पूज़ा छॾणु लॻो। जीअं न गॾो कॾहिं कॾहिं मस्ती कंदो आहे त पोइ उछांग छॾींदो आहे, चिट छॾींदो आहे, पूज़ाट छॾींदो आहे, पुछ कंधे ते रखी करे ईअं चुंग ॾींदो आहे, भुल ॾींदो आहे। शैतान बि ईअं गॾा वांगुरु पूज़ट पियो छॾे। अल्लाह तबारक व तआला फरमाइस तूं मुंहिंजनि बाननि ते जेतिरो वणे ज़ोर लॻाए महिनत कर, पर यादि रख मुंहिंजा बाना आहिनि, मां ख़लक़ियो आहे न उन्हनि खे, मुंहिंजा बंदा आहिनि, मुंहिंजा बाना आहिनि न। ज़िंदगीअ भर ॾोह कनि भले, हिकु भेरो मुंहिंजे दर ते अची करे सचा थी मूंखां माफ़ी घुरंदा न, तुंहिंजे 100 साल वारी थियल महिनत पाणीअ में मिलाए छॾींदुसि, मां पंहिंजे बाननि खे धोई साफ़ करे माफ़ करे छॾींदुसि। जॾहिं रब तबारक व तआला एॾो ऐलान कयो त तुंहिंजी 100 साल जी महिनत बाननि ते ख़राब थियण वारी थियल हूंदी, हिकिड़ो भेरो सचो थी बानो मूंखां माफ़ी वठंदो, ॾेई छॾींदोमांसि माफ़ी, तुंहिंजी महिनत ज़ाया कंदुसि। उन वक़्तु शैतान पंहिंजे वारनि में मिटी विझी वार पियो पटे, धूड़ पियो विझे पंहिंजे मुंहं में, हे मां मरी वियुसि, हे मां छा कयो, पिटे पियो, कुटे पियो पाण खे, तबाही कई मां पंहिंजी। आदम जे मुक़ाबले में बि थियुसि, आदम जे औलाद खे ख़्वार करण लाइ अल्लाह ताला खां मोहलत बि वरिती, हेॾी महिनत कामयाबीअ जी पोइ बि रब साईं फरमाए थो त तुंहिंजी महिनत ते पाणी फेरींदुसि, ॿारनि खे माफ़ कंदो वेंदुसि। पोइ हिते बि अल्लाह तबारक व तआला पंहिंजे ॿारनि खे सेखारियो त शैतान न तव्हांजे अॻियां पोयां सॼे खॿे हर तरफ़ खां खारण जो वचन करे चुको आहे। चवे थो क़ाल लअक़उदन्न लहुम सिरातकल मुस्तक़ीम, विच रस्ते सिधे ते वेहंदुमि, जिॾां तिॾां अचे खारींदोमांव न। पोइ मुंहिंजा ॿार हो या बनी आदम ला ताबुदु शैतान, ओ आदम दा बचड़ो यादि रखो शैतान जे चए ते न हलिजो। सेखारियांव थो दुआ, इहा दुआ घुरंदा अचिजो, शैतान खारींदो वञेव तो बि कंदा अचिजो, हीअ दुआ घुरंदा वञिजो, माफ़ी ॾींदो वेंदोमांव, पर सचा थीजो, ईअं न त ॾोह करे वरी माफ़ी घुरो ई इन नित सां त वरी पोइ ॾोह कंदासीं, वरी माफ़ी वरी ॾोह, अहिड़ी मज़ाक न कजो। सचा थी करे माफ़ी घुरंदा अचिजो, हिन लफ़्ज़नि सां माफ़ कंदो वेंदुमि। उहे लफ़्ज़ अल्लाह ताला ख़ुदि सेखारिया, तवजो हुजे। फरमाई रब्बना ला तुआखिज़ना, कीअं घुरंदा के मूंखां, ओ मुंहिंजा रब ला तुआखिज़ना इन नसीना औ अख़्ताना, अल्लाह साईं मुंहिंजा रब साईं असांखां पकड़ न कजां उन्हनि ॻाल्हियुनि ते जेके असांखां विसरी वियूं, जेके नेकियूं विसरी वियूं या जेके गुनाह वेसर में करे छॾियासीं, औ अख़्ताना भुल में चुक में असांखां थी विया, जिन ॻाल्हियुनि में असांखां भुल थी वई, चुक थी वई, अल्लाह साईं असांखां उन्हनि ते पकड़ न कजां, हिसाब न कजां। ईअं तव्हां बि घुरंदा अचिजो, मां बि माफ़ कंदो वेंदुमि। रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल लज़ीना मिन क़ब्लिना, ओ मुंहिंजा रब साईं असांजे मथां एतिरो बोझ न विझजां जेतिरो बोझ तो अॻियनि उम्मतुनि ते, अॻियनि माण्हुनि ते विधो हो। सम्झण जे लाइ सवाल पैदा थियो त अॻियनि माण्हुनि ते अल्लाह ताला एतिरो बोझ विधो हो छा? आहे अहिड़ो को मिसाल? उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त बनी इसराइल जे अंदरि अल्लाह तबारक व तआला कमियुनि कोताहियुनि जे ग़लतीअ जे माफ़ीअ जे लाइ शराइत रखिया पक्का।
कोई जेकॾहिं गुनाह कंदो हो, ॾोह कंदो हो, त उनखे तेसीं ताईं माफ़ी न मिलंदी। कोई जेकॾहिं खून रेज़ी कंदो, जुर्म कंदो, त बनी इसराइल में इहो हुकुम हो त हिक ॿिए खे मारियो। पोइ जेको मरी वियो उनखे बि माफ़ी, जेको बच्चो जूता खाई बची वियो उनखे बि माफ़ी। हिक ॿिए खे मारियो, सज़ा आहे वॾी। हिक ॿिए खे मारण में केरु बचंदो? वरी उन्हनि जे लाइ बोझ हुयो इहो, जेकॾहिं जिस्म ते ईअं पलीती, मिसाल तौर ते राति जो कंहिं माण्हू खे गुसुल पइजी वियो, कतिरो मनीअ जो किरी पियो, पाणी सां हाणे उहो न धोपंदो उन उम्मत ते। कपिड़े ते कतिरो किरियो, कंहिंजी विच लॻी वई, पाखाने जी ज़री लॻी वई, नंढे ॿार जो काकूस पंहिंजो इंसान जो, या पेशाब जो कतिरो किरियुसि कपिड़े ते, हाणे धोअण सां पाक न थींदो। कपिड़े जी चटी कटे, बसि इहो कपिड़ो कम जो न आहे, चटी कटू आहे। हाणे साईं जेतिरी पलीती लॻे कपिड़े खे कटी थो वञे। कपिड़ो 1000 रुपया, 2000 रुपया, 5000 रुपया, केॾो बि महांगो हुजे, पलीत थियो त धोपण सां पाक न थींदो। चटी कटे जिस्म खे लॻी आहे, धोअण सां पाक न थींदो। रेड़े से पोइ जीअं टूप ते पंचर हणण वारा लोह जे पत्रीअ सां टूप खे रेड़ींदा आहिनि, पोइ मथां हुनखे चटी हणंदा आहिनि। जिस्म खे इन रेड़ सां या मथां खल थोरी रेड़जे, भले थोरो रतु हल्को हल्को पाणी सुधो रेड़े सां निकिरे, पोइ तुंहिंजी इहा पाकाई आहे। वरी उन्हनि माण्हुनि जे लाइ तेसीं ताईं निमाज़ बि ईअं कान हुई, 50 निमाज़ूं फर्ज़, हिकिड़ी पढ़ी बीहंदा, वरी ॿी पढ़ी बीहनि, वरी ॿी। कमाइण नेकीअ जो, कमु करण जो, दुनिया में रोज़ीअ कमाइण जो को मोहलत वक़्तु ई न मिलंदो हो। वरी जंहिं माण्हू वटि आमदनी अची वई त ज़कात पूरे माल जी 4थी पती, असां ॾींदा आहियूं 40 पती ज़कात, 40 पती, हो ॾींदा 4थी पती। एॾी सख़्ती। पोइ अल्लाह ताला उम्मत मोहम्मदीअ खे इनाम कंदे सेखारियो, मुंहिंजा ॿार हो, मुंहिंजे महबूब जा उम्मती हो, थोरो आहे तव्हांजे मथां, घुरंदा अचो मूंखां ईअं दुआऊं त मुंहिंजा रब असांखे हल्की फुल्की कमी कोताहीअ ते, वेसर भुल चुक ते पकड़ न कजां, ऐं असांजे मथां एतिरो बोझ न विझजां जेतिरो तो अॻियनि जे मथां विधो हो। माफ़ कजां। असांखे कीअं माफ़ी मिली? कपिड़े ते कहिड़े बि क़िस्म जी पलीती लॻे वई आहे जिस्म ते, दोस्त पाक, चिकनाई वारी आहे, मसलन छेणो लॻो आहे, के पखीअ जी विठ लॻी आहे, इंसान खे पंहिंजी गंदगी लॻी वई आहे, उन में कलर आहे को हेड वांगुरु चुटो आहे, चुटो थी पियो, नथो रहे। कपिड़ो धोपी वियो पर अच्छे कपिड़े तां नंढे ॿार जे काकूस जो चुटो नथो लहे, या इंसान जो पंहिंजो पलीती लॻी वई, चुटो नथो लहे। कपिड़ो धोई साफ़ थी वियो, चुटो नथो लहे, दाग लॻो पियो आहे। अल्लाह जे रसूल फरमायो, कपिड़े खे धोई छॾियो, 2 दफ़ा 3 दफ़ा 7 दफ़ा धोस, पाक थी वियो। हाणे चुटो पियो हुजे, उको ई पियो हुजे, पाक पढ़ंदा रहो, पाईंदा रहो। एॾी माफ़ी जिस्म ते, जंहिं बि जॻह ते तव्हांखे पलीती लॻे धोई छॾियोसि। जॾहिं हुनजो असर पलीतीअ जो ज़ाहिर थी वियो, बदबू बि ख़तम थी वई, तव्हां बि पाक थी वियो, बसि कोन रहड़बो जिस्म खे, हिनखे कपिड़े जी चटी कटबी। एॾी आसानी। निमाज़ूं 50 न, 5 पढ़ो खोड़ा, वरी 40 पती न, 4थी पती न, ज़कात में माल जी 40 पती ॾियो, ठीकु आहे। अल्लाह से फरमायो, इहा तव्हांजे मथां महिरबानी कयमि, मूंखां ईअं घुरंदा अचिजो। ईअं न थिए त अहिड़ा ॾोह कयो पोइ मां बि तव्हांजे मथां बनी इसराइल वारनि वांगुरु बोझ विझंदो वञांव सख़्तीअ जो। घुरंदा अचो, मां माफ़ी ॾींदो वेंदुसि। हाणे ॾिसो, रब तबारक व तआला सेखारियो, मूंखां घुरो त ॾियां, पोइ असां घुरंदासीं त माफ़ी मिलंदी न, घुरंदासीं ई कोन त पोइ मिलंदी छा? कोन मिलंदी, यकीनन घुरण सां मिलंदी। ऐं ॿिए नंबर में वॾो राज़ आहे इहो, रब जॾहिं चवे पियो मूंखां घुरो त ॾियां, पोइ हाणे असां रब खां घुरंदासीं त कोन ॾींदो, माफ़ी कोन ॾींदो? सवाल ई पैदा नथो थिए। क़ुर चवे, रब चवे घुरो त ॾियांव, ऐं असां घुरूं पोइ रब न ॾे, थी कोन थो सघे। रब ॾींदो, पर हुनजे ॾियण में हिकमत ज़रूरु हूंदी आहे। कॾहिं फौरन ॾेई छॾींदो आहे, कॾहिं थोरो मोहलत ॾींदो आहे, कॾहिं हल्को फुल्को आज़माए पोइ ॾींदो आहे, पर ॾींदो ज़रूरु। दुनिया में जेकॾहिं असांजे दुआउनि खे क़बूल न बि कयईं न, आख़िरत में असांजे अमाल नामे में इन्हनि घुरियल दुआउनि खे अमल बनाए करे तराज़ूअ में विझी, असांजे तराज़ूअ जे वज़न खे भारी करे कामयाबु कयो वेंदो। दुआ काई मोमिन जी अल्लाह तबारक व तआला रायगान न कंदो आहे। जेकॾहिं रायगान करे विझे न, त इंसाननि खे क़यामत जे ॾींहुं चवणु ठहंदो, मुंहिंजा रब साईं तो चयो त मूंखां दुआऊं घुरंदा वञो, क़बूलींदुसि, पोइ असां तोखां ॾींहुं राति दुआऊं घुरियूं, पर तो हिकिड़ी बि कोन क़बूली। अल्लाह तबारक व तआला इहा मार न खणंदो बाननि जी। माण्हू घुरंदो वञे, रब ॾींदो वेंदो, पोइ हिते न ॾेसि, 5 सालनि खां पोइ न ॾेसि, 10 सालनि खां पोइ न, ॿोड़प में न, पछाड़ीअ में आख़िर इंसान जे अमलनि वारे तराज़ूअ में वज़न बनाए रखंदुसि, उते ॾींदुसि। पोइ हदीस पाक जे अंदरि ईंदो आहे,
हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जॾहिं इंसान खे जॾहिं पंहिंजूं उहे दुआऊं नज़र ईंदियूं जेके दुनिया में घुरंदो हो पर क़बूल न थियसि, उन्हनि जो समरो अल्लाह ताला क़यामत जॾहिं ॾींदुसि अमलनि वारे तराज़ो में ॾिसंदो त हे छा आहे, इहे तव्हां अमल कया ई कोन, एॾा वॾा उठ, एॾा वॾा जबल, एॾो वॾो सोन ख़ैरात ॾियो, एॾा वॾा अमल तहज्जुद इस्तिग़फ़ार, मां त इहे कया ई कोन। अल्लाह ताला फरमाईंदुसि इहे तुंहिंजूं उहे दुआऊं आहिनि जेके तो मूंखां घुरियूं हुयूं, मसइले तौर ते तुंहिंजूं कोन क़बूलियूं हुयूं, जे उते तोखे ॾियां त तूं सफ़ा ख़राब थी वञी आहे, इन जे करे ज़ख़ीरो बनाए रखियुमि, अॼु तोखे उहो ॾियां थो। पोइ माण्हू चवंदो काश जेकर दुनिया में मुंहिंजी हिकिड़ी बि दुआ क़बूल न थिए हा, हिते मूंखे रब इहो सरमायो ॾियां त ॾाढो भलो। त ॾिसो अल्लाह ताला जेका तालीम ॾिनी आहे उनजो केॾो रब जे ज़ात वटि क़दुरु आहे। अफ़सोस असां इंसान बेक़दुर आहियूं। पोइ अल्लाह ताला फरमायो ईअं बि घुरंदा कयो मूंखां, रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बि, मुंहिंजा रब साईं असांखे जेतिरी सहप आहे ओतिरो असां ते बोझ रखजांइ, अमलनि जो, हिसाब किताब जो, सख़्तीअ जो, क़यामत क़बर जो, हिसाब किताब मीज़ान जो, दुनिया ऐं आख़िरत जो, रब साईं ताक़त खां मथे बोझ न रखजांइ। ईअं घुरंदा अचो मूंखां ऐं चवंदा अचो वाफ़ अल्लाह, साईं माफ़ कर असांखे, वग़फ़िर लना, मुंहिंजा साईं दरगुज़र कंदो वञ असांखे, वरहमना, पंहिंजी बाज महिरबानी कर मुंहिंजा रब, अंत मौलाना, तूं ई असांजो साईं, तूं ई असांजो रहबर, तूं ई असांजो मौला आहीं, फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन, असांजी हिन काफ़िर क़ौम जे मथां मदद कर। जे तूं असांजे मथां महिरबानी न कंदे त असां पंहिंजे गुनाहनि जे नहुसत जे करे अहिड़ा रुसवा ऐं ख़राब थींदासीं जो दुनिया जा काफ़िर असां ते खिलूं कंदा। मुंहिंजा रब हिन काफ़िरनि जे खिल खां बचा, असांजी मदद कर। अहिड़ियूं दुआऊं रब करीम इंसान खे सेखारे पियो। अफ़सोस इंसान गाफ़िल आहे क़ुर पाक जी तालीम खां, न त क़ुर पाक जेका इंसान खे तालीम थो ॾिए ऐं इंसान क़ुर पाक जे ॾिनल तालीम ते अमल करे त निजो सोन आहे, निजो हीरो आहे इंसान। हिन काइनात सॼीअ जो वॾे में वॾो हीरो इंसान आहे। सिज, चंड, अर्श, कुर्सी, ज़मीन, मलाइक सभु घटि इंसान वॾो अज़ीम हीरो आहे। अल्लाह ताला इंसान जो एॾो क़दुरु कयो आहे, पर इंसान गुनाहनि जे करे पाण खे एतिरो मेरो ऐं गंदो कयो आहे जो इंसान ग़लाज़त खां बि वञी किनो वञी बचियो आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे अहिड़े बुरे ऐं बुछड़े थियण खां बचाए, उन्हनि सालिहनि ऐं नेकनि मां बनाए जिन मां अल्लाह तबारक व तआला जिन ते इनाम कयो आहे, जिन खे माफ़ी ॾिनी आहे, जिन खे पंहिंजो माण्हू करे सॼो आहे, अल्लाह से असांखे बि उन्हनि पंहिंजनि मां बनाए तक़र्रुब नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।